नवाज जो राहती है वही करी मला कारोबारी माण्हू आहियां। जीअं त मुसलसल 6 महीना थिया आहिनि असांजे इलाइक़े में हिकु फूड इंस्पेक्टर आहे मस्तदर। मां हिकड़ी ज़मीन ज़रई ज़मीन 18 एकड़ वरिती आहे शफ़ीक रहमान खां ऐं हुनजी सिस्टर। उहो मूं वटि रिकॉर्ड हर शइ सॼी दुनिया खे ख़बर आहे। उहो ज़मीन वरिती 1.5 साल खां पोइ ही वरी ज़मीन उन जी का सिस्टर अलाए छा आहे उन खां निकिरा ॼाणी वाणी मुंहिंजी मुंहिंजो 14 एकड़ खातो आहे। जॾहिं त हिन मुंहिंजी ज़मीन सां हुनजो को तालुक़ु कोन्हे, जंहिंजो हिन आख़िरकार असांखे न्यापा कया हर शइ कया। उहो फसल मुंहिंजा कायल बाग मुंहिंजा कायल हर शइ। उन खां पोइ वरी बि हिन का ॻाल्हि असांजी न ॿुधी वञी असांजी ज़मीन ते कब्ज़ो कई। उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे। वरी उहो कब्ज़ो जेको आहे हिन चया असां बि पंहिंजा माण्हू वरी कयासीं। उन खां पोइ क़ुर शरीफ़ DFC साबिक़ा सरदार चांद साहिबु क़ुर ते हथ रखियो त बाबा फ़ैसिलो असांखे बिल्कुलु असां पुरमन माण्हू आहियूं, असां फ़ैसिलो कया। उहो फ़ैसिलो रंजान हाउस ते थियो। उहो फ़ैसिलो असांजे फेवर में आयो, सॼी दुनिया खे ख़बर। उन खां पोइ बि सिविल सूट कोर्ट मैटर कंदो रहियो आहे। उन खां पोइ वरी बि SP साहिबु जेको मौजूदा आहे उन खे अलाए सोर्स लॻायो छा बि कयो। वरी असांखे फ़ैसिले में ज़मीन मिली लाचार हाउस ते फ़ैसिलो थियो, जंहिंजे करे पोइ असां उते ज़मीन ते जेको क़ुर आयो पर ज़मीन तां असांखे लाताल कयो वियो। उहो फ़ैसिले में असांखे ज़मीन मिली। असां फ़ैसिले ते ज़मीन ते वेठासीं, पंहिंजो कमकार कयोसीं, फ़सुलु कयासीं। उन खां पोइ माना अचानक वरी पुलिस आई असांजी ज़मीन ते माण्हू ते FIR कई ऐं असांजा हथियार लाइसेंस वारा खणी जेके अॼु ॾींहं ते असांजा लाइसेंस जा हथियार नथा ॾिना वञनि। उन खां पोइ असांखे जीअं ख़बर पई पुलिस आई आहे लाइसेंस हथियार खणी विया। असां वियासीं SP साहिब दाण खणी। हुन खे त बाबा असांखे ज़मीन ही असांखे खातो आहे, ज़मीन ॾाढा माण्हू मालिक वेठा आहिनि उन कंहिं क़िस्म जी का बिना हिकिड़ो जवाबु ॾियण मथां असांखे 24 कलाक लाॻाप पए छॾी। उन सॼी दुनिया खे ख़बर आहे, मीडिया ते भाई ॻाल्हि। उन खां पोइ ई वरी मस्तदर असांखे ज़मीन ते मथां ज़ारा कंहिंजी उनखे मथां ताक़त आहे, कंहिंजो हथ आहे जो असांखे ज़मीन ते अञा ताईं नथो वञणु ॾिनो वञे। जेका ज़मीन फसल असांजा सुकनि था। पोइ वरी मुंहिंजो भाउ नंढो आहे उहो मूंसां गॾु कारोबार कंदो आहे। उन जा पोइ गुड फेथ में 2015 जा 3,25,000 ॾियण चेक पियल हुया, जंहिंखे हिन उन ते टेम्परिंग करे ड्राफ्ट करे सयूं कूड़ियूं करे ऐं फिगर 2000 साल खे 15 खे 24 करे ऐं 3,25,000 खे 3,25,000 करे उहे ड्राफ्ट करे उहो मेमो हणाए अज़ीज़ाबाद थाणे में को MCB मैनेजर में को वास्तेवारो आहे SHO अज़ीज़ाबाद जो जो वास्तेवारो उहा मुंहिंजे भाउ जे मथां FIR करे। उहा असांखे जीअं ख़बर पई असां वटि ज़मानत कराईसीं, कची ज़मानत। उन खां पोइ अॼु मुंहिंजो भाउ वरी वियो आहे कराची पकी ज़मानत ते। उते मस्तदर जा माण्हू कुझु वकील आहे उहे हुन सां मुंहिंजे भाउ सां 15 ॼणा विढ़िया आहिनि जेका FIR थी आहे। जज साहिबु महिरबानी कई आहे, सिटी कोर्ट थाणे ते FIR थी आहे मस्तदर जे मथां। उन खां पोइ जॾहिं बि नाजाइज़ कंदो आहे कॾहिं बि मञण लाइ तयारु हूंदो आहे। हिन भाउ मुख़्तलिफ़ साहिब हिनखे फ़ोन करे हिनखे चवंदा आहिनि बाबा असां जेको आहे वहीद ब्लैक मेलर आहे ऐं वहीद कूड़ थो ॻाल्हाए। मां अॼु बि दावा थो कयां, सॼी दुनिया खे चैलेंज थो कयां, किथे बि चौक ते कंहिं बि चौराहे ते वेही मूंसां फ़ैसिलो करे जे मां ॾोही थियां ऐं मां पब्लिक जो ॾोही थियां। हिन जे किरदार सां माण्हू वाक़ुफ़ आहिनि। हीउ हिकिड़ो फूड इंस्पेक्टर आहे। हीउ एॾी नाजाइज़ी कयो वेठो आहे माण्हू सां, असां सां 6 महीनो। उन खां 45 लख रुपया मुंहिंजा खायो वेठो आहे। मुंहिंजे भाउ कणिक ॾिनीसि उहे बि ॾियण लाइ तयारु न आहे। हिन ते ख़बर न आहे अलाए कंहिंजो हथु आहे। असांजी केर बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। 6 महीनो मुसलसल सॼी दुनिया खे ख़बर आहे। अॼु बि मां जेकॾहिं पूरो आहियां कुझु